दादू मां अहम ख़बर वांखे ॾियूं पिया, जिते अदालत में उमेर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। उमेर बाब चांडियो ऐं फरियादी परवेज़ चांडियो वकील सां गॾु अदालत पहुता, जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल MPA सरदार अहमद चांडियो ऐं MPA बुरहान खान चांडियो बि अदालत में पेश थिया। सिंध हाई कोर्ट जे हुक्म बाद दादू जी अदालत फ़र्द जुर्म जो फ़ैसिलो ॿुधाईंदी। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया, दादू जी अदालत में उमेर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। उमेर बाब चांडियो ऐं फरियादी परवेज़ चांडियो वकील सां गॾु अदालत पहुता। इल्ज़ाम हेठि आयल MPA सरदार अहमद चांडियो ऐं MPA बुरहान खान चांडियो बि अदालत में पेश थिया। सिंध हाई कोर्ट जे हुक्म बाद दादू जी अदालत फ़र्द जुर्म जे फ़ैसिलो ॿुधाईंदी। ॿीहर वांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, दादू जी अदालत में उमेर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। उमेर बाब चांडियो ऐं फरियादी परवेज़ चांडियो वकील सां गॾु अदालत पहुता। इल्ज़ाम हेठि आयल MPA सरदार अहमद चांडियो ऐं MPA बुरहान खान चांडियो बि अदालत में पेश थिया। दादू जी अदालत में उमेर बाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट जे हुक्म बाद दादू जी अदालत फ़र्द जुर्म ते फ़ैसिलो ॿुधाईंदी।